स्टूडियो सां गॾु मां आहियां ज़ुबी इन ई भोग स्टूडियो में मां आहियां मिस्टर बखूबी। खुर्शीद अहमद शाह वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ ग्रैंड अलायंस जोड़ण जी तयारी करण लॻो। हेॾां वरी सिंध में सूबाई हुकूमत ख़िलाफ़ ग्रैंड अलायंस ठही चुको आहे। सभई सियासतदान रुगो हिक ॿिए जा पेर छिकण में पूरा आहिनि ऐं अवाम परेशान आहे त ही थी छा रहियो आहे। PIA खां पोइ वापडा जी निजकारी ख़िलाफ़ मुलाज़िम रोड ते निकिरी आया। हुकूमत जो वस हले त पंहिंजी हुकूमत बि निजकारीअ जे वर चाढ़े छॾनि। ऐं ही सफ़ारतकार छा चई रहियो आहे? इहो बि शायदि कंहिं निजकारीअ ख़िलाफ़ ॻाल्हाए रहियो आहे। सम्झ में नथो अचे त छा चई रहियो आहे। जी गुलू गिरनारी, ओवर टू यू। ओवर टू अदा जी नाज़रीन जी तव्हां ख़बर हूंदी त जेको M8 जो जेको इहो इफ़्तिताह थियो आहे रोड जो ग्वादर खां वठी जो अफ़गानिस्तान ताईं इहो रोड वेंदो, इहो राहदारी जो रोड आहे, पर हाली हुननि कट कयो आहे अफ़गानिस्तान खां जेको आहे पहुचण खां पहिरियों कट कयो आहे। इहो तक़रीबन ख़ुशाब ऐं जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल मथां रते देर ताईं इहो रोड अचे। पर मां वज़ीर आज़म ऐं फ़ौज जूं जॾहिं गाॾियूं ॾिठियूं त मां अलाह खां दुआ घुरी अलाह साईं वरी ख़ैरु कजाए। जी नाज़रीन जीअं त पोइ मूंखे ॾाढी मोहबत ऐं प्यारु नज़र आयो उन गाॾियुनि में, ऐं उन गाॾी में ॾिसी करे वज़ीर आज़म ऐं मोहतरम राहिल शरीफ़ खे ॾिसी करे असांजी दिलि बाग़ बहार थी। अॼु असां वटि डिप्लोमेटिक मुल्क जो जेको आहे असां वटि सफ़ीर मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जेको आहे सो जेकी आहे राहदारी वारी जेकी आहे सड़क ठही आहे या जेकी M8 उन सां कहिड़ा फ़ाइदा असांजे मुल्क खे रसंदा, हिन जी ॿोली बि आहे। मां उन ॿोलीअ में उन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदुसि। हीअ अफ़गानिस्तान सां तालुक़ु रखे थो, हिन जो इहो चवणु आहे त इहा अफ़गानिस्तान ताईं सड़क पहुचायो जीअं ग्वादर ताईं असांजो सामान भी अचे वञे। आधा हुकूमत दगा रौड़ा दा दिल तराशा साड़ा खबर मकवी दा अफगानिस्तान द काबिल द राहदारी द सड़क द तूफक जमा कानून द बदन मुनीर द मुशरफ शाहीन द ख्याल द कवड़ के बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आगा दा सड़विया दा खलकोने दा डेर खलकोने दा पेशावर के रोड शुरू कीजिए, दा बलूचिस्तान तराजी सिंध के राजी अमन अमान खुशहाली हर चीज कड़ी दी दा दगा रौड़ा दिल तराशा साड़ा खबर मखवी दा रौड़ी द दणाम डणा दा पखपले परड़ा आगा दा छुड़ी वया दा मक्का मखदी जा पंजाब नदी आगा सिंधी आगा बलूचिस्तान दी दा मखमल कुल डेर खलक दी दगा रौड़ा दा खचमना करा हो चिना करा दा नसवार दा डोडी खुरा दा नाज़रीन जी त मां हिनखे जेको आहे सो चई रहियो आहे त जेको आहे मां तव्हां खां पुछी रहियो आहे त हिन सां कहिड़ा फ़ाइदा रसंदा। हिन चयो त इन सां जेको फ़ाइदा इहे रसंदा त नसवार ईंदी वेंदी किथे मारा न विझे असांखे द तूफ़क जमा कानून द बदन मुरी द फिल्म द करी द लालाज़ार द सिनेमा द खुदा खौफ करी दा बलूचिस्तान नदी दा अफगानिस्तान के ढेर खलक दी फिल्मान लगी बदर मुनीर रागली दी मसरत शाह रागली दी आगा ढेर अनार दा कड़ी दी खुदा खौफ करदा त फिल्म दा। नाज़रीन मां हिन सां जेको ॻाल्हाए रहियो आहे राहदारी ते हे फिल्मनि ॾे हलियो वियो आहे त बदन मुरी जी फिल्म आहे जेको आहे मुशरफ शाहीन जी फिल्म तूफ़क जमा कानून दगा रौड़ा द राहदारी द सड़क द टीव करे त द डोडी खुरे द बल्ले 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 दा दगा नदी दा सड़क दा राजी दा खुशहाल कड़ी दी ढेर पाकिस्तान के खुशहाल कड़ी दी अफगानिस्तान के खुशहाल कड़ी दी दा रवान दे गाड़ियां रवान दे ट्रकान रवान दे अमरूद रागली दी सैबूना रागली दी अनार रागली दी दा खुशी करे दा को गीता ना कुड़ी छिना वाला करे दा गीता ना दगा दगा रौड़ा दा दिल तराशा दगा दगा रौड़ा दा म्यूजिक कुड़ी दा ना दगा दगा रौड़ा दा दिल तराशा साड़ा खबर मक्कवी दा रौड़ा दा सड़क पावर करे दा नवाज शरीफ दा गाड़ी खुरे मार पए। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो आहे त मां कोई मंगणहार घुरायो आहे, मूंखे कहिड़ी ख़बर त ही को मंगणहार आहे, ही त सफ़ीर नाहे द शादी द दोल वॼाइनि द खुदा खौफ कर यार मंगणहार घुराइनि मूं त यार। सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त PIA जा मुलाज़िम पंहिंजा मुतालबा मूंखे ॿुधाइनि, मां वज़ीर आज़म खे आगाह कंदसि। वज़ीर आज़म मुतालबनि खां आगाह आहे साईं, तव्हां पंहिंजा मुतालबा त पहिरियां पूरा करायो। लाड़काणे ऐं सखर म्यूनिसिपल कमेटी ते नेब जा छापा रिकॉर्ड ज़ब्त। हाँ लाड़काणे ऐं सखर में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं कमेटी आहे छा
जे हुजे हा त शहरनि जी अहिड़ी हालत हुजे हा? कहिड़ा रिकॉर्ड कम कया तुंहिंजो रिकॉर्ड ई ज़ब्त कयो अथऊं? अच्छा, रिकॉर्ड करप्शन कई हूंदो। उज़ैर बलोच जी गिरफ़्तारी खां पोइ सियासतदाननि में थरथलो। तक़रीबन सभिनी सियासतदाननि जो इहो ई मौक़िफ़ आहे त मशहूरु माण्हुनि सां हर कोई सेल्फी कढाईंदो आहे। असां बि कढायूं त कहिड़ो ॾोह थी पियो। तव्हां सां गॾु मुंहिंजी बि सेल्फी थी वञे। हा भली कढो। हाँ? हिन में त फ्रंट कैमरा ई कोन्हे मोबाइल में। मां बि मज़ाक की। अच्छा, पेटे अलिफ में छिकताण मरकज़ी सदर जी मेंबरशिप ख़तम। सेक्रेटरी एजुकेशन सां शिकताण खां पोइ हाणे पंहिंजे विच में शिकताण पइजी वई अथनि। हिननि जी शिकताण जे चकर में सरकारी स्कूलनि जे ॿारनि जो मुस्तक़बिल शिकताण जे वर चढ़ी वियो आहे। साईं काइम अली शाह चयो आहे त करप्शन पंजाब में बि आहे, ताना रुगो असांखे पिया ॾिना वञनि। इहा ॻाल्हि साईं सिंध असेंबलीअ जी कैफेटेरिया जी छत में थियल सुराख हेठां बाल्टी रखंदे कई। इन ई बाबति ॾिसूं था गुलू गिरनारी जी हीअ रिपोर्ट। जी हा, असांजो नुमाइंदो गुलू गिरनारी जेको हिन वक़्तु सिंध असेंबली में मौजूदु आहे ऐं कैफेटेरिया में जेको छत में सुराख थी वियो आहे उन बाबति रिपोर्ट पेश करे थो। जी गुलू गिरनारी, इहो ॿुधायो त छा वाक़ई कैफेटेरिया जी छत में सुराख आहे या इहो फ़क़ति हिकिड़ो अफ़वाह आहे? जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध असेंबली जेकी नई बिल्डिंग तयारु थी आहे उहा 9 अरब रुपया जिते ख़र्च थियो आहे, पर अफ़सोस सां मूंखे ॿुधाइणो थो पए त उन जेकी बिल्डिंग जी जेकी कैंटीन ठाही वई आहे तमामु हिकिड़ी 5 स्टार होटल जे वांगुरु आहे, जंहिंमें जेको आहे सो कुझु ॾींहंनि खां हिकिड़ो सुराख थी पियो आहे। अलॻि इहो आहे त उन सुराख खे पूरण जे बजाए हिकिड़ी किनी बाल्टी रखी थी वञे। उन बाल्टी में उहो जेको आहे सो ट्रिम थी भरिजी थो वञे ऐं बाल्टी उछलाइनि था, जंहिंजे मेंबर गुज़रंदा अचनि था। अॻे ॾींहुं जीअं साईं निसार खोड़ो साहिबु तो गुज़रियो त उनजे कपिड़े अछनि ते छॾा बि कुझु लॻी पिया, पोइ ईअं ॾिठई त मथे सुराख हुयो। जी नाज़रीन, इहो अलमियो आहे जो हेॾे वॾे बजट सां हिकिड़ी बिल्डिंग तयारु थिए ऐं उन में जेको आहे सो वरी सुराख थी वञनि। ही कुझु मेंबर जेको आहे सो अचनि था पिया, उन सभिनी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं हिकिड़ो मिंट साईं, अर्ज़ु आहे इहो त जेकी बिल्डिंग जेकी वॾी मुहांगी ठही आहे, अरबे रुपयनि सां ठही आहे, उनजी कैंटीन में जेको सुराख थियो आहे, छा तव्हां उहो ॾिठो आहे? जी जी, सुराख ॾिठो थी। वॾी महिरबानी तव्हां ॾिठो अथई ऐं सुराख इन करे थियो आहे जो बिल्डिंग ते गौर कोन कयो। वॾी ॻाल्हि आहे, ही मुखालिफ़ धुर जो जेको आहे माण्हू सही त वॾी महिरबानी। ऐं हिन जेको आहे सो बाक़ाइदे उहो ॿुधायो, बाक़ाइदे असांजी जेकी रिपोर्ट आहे उहा कूड़ी न थी, उहा शायदि ई असांजी बिल्कुलु सची वई त वाक़ई सुराख आहे। बिल्डिंग में जेको आहे सो नाक़िस मटीरियल इस्तेमालु कयो आहे। हिन पासे जो साईं तव्हां शायदि मुंहिंजे ख़्याल पटियालो आहे ही तुंहिंजो असेंबली जो। साईं तव्हां जेको आहे सो ॿुधायो त तव्हां हिते त कमु घणो कंदा आहियो, पटियाला वग़ैरह आहियो, त इहो सुराख वाक़ई आहे या न? न साईं, ये मुंहिंजे ख़्याल में त इहो सुराख किथे आहे, बसि इहो नंढड़ो मामूली हिकिड़ो गुरखड़ो आहे, इहो बसि ॿेर को टपी सघे का फुड़ी बुड़ी हल्की फुल्की किरी सघे। इहा त असां जेको आहे सो इहो पंहिंजे बरसाति जो मज़ो वठण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में गवर्नमेंट कयो आहे। बाक़ी अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे मुंहिंजे ख़्याल में त इहो बरसाति जो मज़ो वठण लाइ नंढड़ो सुराखड़ो करे छॾियो आहे। ख़ुदा जी मार पवे, कूड़ा हणो अथव साम्हूं। हलो हलो तो ही पटियाला तव्हां ॾिठा असेंबली जा जेके कूड़ पिया ॻाल्हाइनि त इहो असां हथ सां सुराख कयो आहे। जेको इहा बिल्डिंग नाकार आहे जेकी नाक़िस थी चुकी आहे, जंहिंजो मटीरियल नाक़िस थी चुको आहे ऐं उन में जेको आहे सो उहा हाणे तबाह जेको आहे सो हाल थींदी पई वञे। अञा उन में महीनो मस थियो आहे, उन में तक़रीबन 3 खां 4 इजलास थिया आहिनि। जी साईं, हिकिड़ो मिंट सर, ही जेको आहे सो हुकूमती धुर जो जेको नुमाइंदो आहे, असां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सही आहे त जेका तव्हां बिल्डिंग ठाराई आहे 9 अरब रुपयनि में, ऐं उन में जेको आहे सुराख थी पियो आहे, इहो कीअं मतिलबु? एक्चुअली इहो सुराख थी न वियो आहे, इहो सुराख कयो वियो आहे। त असां अंदरि वेही करे बोर थी वेंदा आहियूं त ॿाहिरीं फिज़ा ऐं हवा वठण जे करे थोरा घणा सुराख हुअणु खपनि। मां त चवां थो अहिड़ा 2-3 सुराख ॿिया बि थियनि त खुली फिज़ा में वेही सघूं। अच्छा, वॾी ॻाल्हि, वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। ख़ुदा जी जोड़ थियो, पाण हथ सां सुराख कराए बिल्डिंग में, पोइ इन जा जेको आहे सो टेंडर निकिरंदा, वरी इन में ठेकेदार ईंदा, वरी नओं बजट ठहंदो, इहो आस्ते आस्ते नंढो सुराख थींदो वेंदो, वॾो थींदो वेंदो, पोइ बिल्डिंग किरंदी, वरी नई ठहंदी। हिकिड़ो ही जेको आहे साईं अचे थो पियो। साईं तव्हां सभु सही, तव्हांखे शायदि ख़बर हूंदी आहे त इहो जेको बिल्डिंग में जेको सिंध असेंबली जी बिल्डिंग में जेको ख़ासि करे जेको कैंटीन वारी जॻह ते हिकिड़ो सुराख निकितो आहे, उन पाणी किरे थो, वरी बाल्टी था रखनि। इहा छा भला इहो कंहिं हथ सां खोलियो आहे या कुदरती थी वियो आहे? सुराख बाबा कहिड़ो सुराख थो चई? सही, सुराख त जेको छत में थींदो आहे, ॿियो कहिड़ो? ॾिसो न, सुराख खां बग़ैर
कोन थो रही सघे न, तंहिंजे करे असां इहो असल में बिल्डिंग जो जेको मघ आहे न, मघ पुराणे दौर में जेके असां उहो मघ रखण में चाहियोसीं, पोइ कंहिं एतिराज़ कयो त बाबा इहो जेको आहे सोराख़ रखो ऐं पोइ हिनखे मघ कजो। सो हाणे उहो सोराख़ आहे ओचितो मींहं जो पइजी वियो त उन में पाणी टिमण थियो, बाक़ी ॿियो कुझु इहो बंदि थी वेंदो हलियो, को मसइलो न आहे। साईं आख़िर बंदि थियण लाइ केतिरो आख़िर हिन में पैसो ख़र्च थींदो, ज़ाहिर टेंडर निकिरंदो न बाबा, डामर घुरायो अथव ज़रूरु आहे, डामर चिंबड़ाए थींदा, सोराख़ बंदि थींदो, हरू तूं इहो खणी माइक अची बीह रहियो, टाइम तो सीड़ाई माण्हू जो न कंदो। नाज़रीन तव्हां ॾिठो त हीउ जेको हुकूमती धुर जो नुमाइंदो हुयो असांजे मथां डमरिजी पियो, त इहो असां पाण हथ सां कयो आहे, इहो इंजॉय करण लाइ सोराख़ जेको आहे पाण कढियो आहे इहो, ऐं जेको आहे तूं जेको आहे हरूभरू रिपोर्टूं ठाहींदो पियो। असांजो कमु आहे हिकिड़ी सची रिपोर्ट ॾियणु, जीअं मां मां ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे मां इहो तव्हांखे चई रहियो आहियां त सिंध असेंबली जी जेकी कैंटीन आहे उनमें सोराख़ बाक़ाइदा निकितो आहे, जंहिंमां पाणी किरे थो हेठि बाल्टी रखनि था। जी कैमरामैन वहीद वेड़े सां गॾु गुलू गिरनारी खे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। KTN जी सोप सीरियल कंडन जी सेज जूं 350 क़िस्तूं मुकमल। डायरेक्टर जो चवणु आहे त जेसीं ताईं कंडनि जी सेज खे गुलनि जी सेज में तब्दील न कंदुसि, सीरियल बंदि न थींदी। बॉलीवुड अदाकार इरफान खान भी इज़हार जी आज़ादी चाहे थो। मतलब हाणे आमिर खान ऐं शाहरुख खान खां पोइ इरफान खान जो वारो आहे शायद। ऐं हाणे अवां खे ॾेखारियूं था KTN न्यूज़ जो मशहूर प्रोग्राम, जंहिंजो अवां खे शिद्दत सां इंतज़ार। अचो त ॾिसूं था ही प्रोग्राम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जे पसंदीदा प्रोग्राम सां गॾु मां आहियां प्रोग्राम जो मेज़बान बसर कोसांग ऐं मूंसां गॾु सीनियर सहाफ़ी ऐं तजज़िया निगार वली राज़ी साहब असां गॾु मौजूद आहिनि। जी अस्सलाम वालेकुम वली राज़ी साहब, तव्हांजी तबियत कीअं आहे? जिस ताईं तबियत जो सवाल आहे त तबियत कुछ मतलब बेहतर आहे। हाणे पहिरियों थोरो नज़लो हुयो, ज़ुकाम हुयो, हाणे आई थिंक बिल्कुल ठीक थी वई आहे, तबियत वो भी ठीक हुजे थी, मौसम जी तब्दीली जे करे ज़ाहिर आहे। सर इहो मुंहिंजो सवाल न हुयो, सवाल त मां तव्हां खां हाणे कंदुसि। मुंहिंजो मक़सदु आहे त शुरू कजे, किथां शुरू कयां? आई थिंक साम्हूं वारी कुंड खां शुरू कयो त सही रहंदो। सर स्टूडियो जी सफ़ाई त मां करे छॾी आहे, मां प्रोग्राम जे बारे में चवणु थो चाहियां त किथां शुरू कयां? ॾिसो हाणे इहो त हिकिड़ो अजीब मंतक हुजे थो त प्रोग्राम किथां शुरू कजे। भई जॾहिं अवीं इंट्रो ॾेई चुका आहियो, उन खां अलावा ॿुधाए चुका आहियो त आउं केरु आहियां, प्रोग्राम में केरु गेस्ट आहे, असां केरु, मतिलबु पोइ बि इहो सवाल पुछणु त शुरू कयूं या न कयूं, या मतिलबु सम्झ खां ॿाहिरि नज़र अचे थी ॻाल्हि। इन में तव्हांजी मतिलबु नथो न सम्झ में अचे इहो मूंखे। सर कोड़ो असां सां लाइन ते मौजूद आहे, ॻाल्हि वठंदासीं। जी अस्सलाम वालेकुम कोड़ा साहब। हेलो साईं, अस्सलाम वालेकुम। सवाल आहे साईं हिकिड़ो मुंहिंजो वली राज़ी साहब। जी जी तव्हां ॻाल्हायो, वली राज़ी साहब ॿुधी रहिया आहिनि। इंडिया जी अदाकारा आहे सोनाक्षी सिन्हा, उहा सलमान खान सां, अक्षय कुमार सां, अजय देवगन सां हीरोइन थी अचे, त छा इन में मुआशरे ते के नाकारी असर न पवंदा या मुआशरे जी अणम बराबरी न आहे? इन जे बारे में वली राज़ी साहब जो छा ख़्याल? महिरबानी कोड़ा साहब। जी वली राज़ी साहब, हा मतलब इहो किथां कॉल हुई आहे? सर इहो त शहर मां पुछा बि न कयो ऐं वरी हुन में न ॿुधायो, सॉरी। मतलब इहा त उहा ई ॻाल्हि थी वई न त उसने रोका भी नहीं और मैं ठहरा भी नहीं। अजीब मथक हुजे थी, आउं सम्झी कोन थो सघां त इहो सर छा अची रहिया। जहिड़ी नोहे जो सवाल हुयो त मुंहिंजे ख्याल में त इंडिया मां कॉल हुई। अच्छा इंडिया मां? एतिरो मशहूर आहे छा असांजो प्रोग्राम? हा साईं, तमामु घणो मशहूर आहे ऐं माण्हुनि जी त पुरज़ोर इहा अपील आहे त हिन प्रोग्राम जी सीडी रिलीज़ कयो त जीअं असां होटलनि ते हलायूं। ठीकु आहे, मतलब सीडी रिलीज़ करे बि सघिजे थी, पर अॼुकल्ह इंटरनेट जो दौर एतिरो अची चुको आहे, मेमोरी कार्ड USB वग़ैरह, त उनजे करे पायरेसी तमामु घणी वधी वई आहे, जंहिंजे करे जेके ऑडियो ऐं वीडियो जी जेके म्यूज़िक जा शॉप्स हुया, उन्हनि जे मालिकान चाइना जो मोबाइल फोन रखणु शुरू कयूं आहिनि ऐं उन खां अलावा उहे वीचारा दीवाले जो शिकार थी विया आहिनि। हाँ, बाक़ी जेकॾहिं जेसीं ताईं उन्हनि जे सवाल जो जवाब जो सवाल आहे त आई थिंक सोनाक्षी सिन्हा उहो ई पुछी रहिया हुआ जेका शत्रुघ्न सिन्हा जी न्याणी आहे, जेका जी जी रावड़ी राठौड़ में बि हुई। रेवड़ी राठौड़, हा जी। छा नालो इन्हनि जो कॉलर जो? नालो सर जानेपुर न, मुंहिंजे ख्याल में दो
ॾिसो ऐं तव्हांजे चाची जो नालो कोन थो पुछां ऐं कावड़ जो नालो थो पुछां। सर कोड़ो हा कोड़ा खान साहब ॾिसो जेकॾहिं सोनाक्षी सिन्हा जी जेसि ताईं सवाल आहे त हू सलमान खान सां या अक्षय कुमार सां या इवन अजय देवगन सां हीरोइन छो थी अचे, त इनमें जॾहिं उनजे वालिद साहब यानी पिताश्री शत्रुघ्न सिन्हा साहब खे कोई एतिराज़ न आहे त पोइ जेको हिकिड़ो माण्हू टंडे बागे में वेठो आहे उनखे एतिराज़ करण जो मतिलबु कहिड़ो जवाज़ आहे, या जेको किरड़ कांडेरो वाट एवर कुझु बि आहे त उनखे एतिराज़ करण जो कोई जवाज़ ठहे ई कोन थो न। छो जो एतिराज़ हुजणु खपे त भाई हुनजे बाबे खे हुजणु खपे न, शत्रुघ्न सिन्हा खे जेको हुनजो ज़ाती पीउ आहे। मतिलबु आम माण्हू खे जेको सवाल करण त इन सां मुआशरे में अणबराबरी जो हिकिड़ो तासुर पैदा हुजे थो, अहिड़ी का ॻाल्हि न हुजे थी। जी सर जानिब जोधपुर खां असांखे कॉल कई आहे। जी अस्सलाम वालेकुम। साईं अस्सलाम वालेकुम, वली राजी साहब सां ॻाल्हाइणो आहे साईं, फोन त ॾिजोसि। साईं वली राज साहब ॿुधनि था, तव्हां ॻाल्हायो। यार तू फोन त ॾेस नथी, फोन त ॾेस नी। साईं वली राज साहब जेका मोबाइल आहे उहा तमामु सुठी आहे ऐं मुंहिंजी मोबाइल पाणी में किरी पई हुई, उनजे करे उनजो थोरो माइक ख़राबु आहे। तव्हां ॻाल्हायो, उहो ॿुधनि पिया। ॻाल्हायो। चङो ठीकु आहे। मुंहिंजो सुवाल आहे त इहो तव्हांजो गुलूकार आहे हिकिड़ो, इहो वहीद हिकिड़ो, त इहो माना इंडिया जो को गानो आयो कोन्हे ऐं हू हुनजी कापी ठाहे धुन चोराए करे ऐं पाण ॻाए मशहूरु थी थो वञे, या शाइर जेके आहिनि असांजा कोन्हनि छा सुठा आहिनि, जो वहीद हिकिड़ो शाइरी करे थो, पंहिंजी अजीब शाइरी करे और गाना चवे थो, त इन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? सर तव्हांजी अदा वॾी महिरबानी, तव्हां कॉल कई। सर इन बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? ॾिसो छा नालो हिननि जो? नालो सर इहो जानिब साहब, दुनिया हिकु मकाफ़ाती अमल हुजे थी। हाणे को दौर हूंदो हुयो जॾहिं इंडिया पाकिस्तान जा मशहूर गीत बल्कि पूरी जी पूरी फिल्मूं कॉपी कंदी, इवन एतिरे क़दर जो असां जेके सिंधी गुलूकार हूंदा उन्हनि जी धुनूं चोराए करे पोइ चवंदा त ही त साईं असांजी धुनूं आहिनि। बहरहाल इन पाण तफ़सील में नथा पऊं, त मक़सदु इहो आहे त दुनिया मकाफ़ाती अमल हुजे थी। हाणे तव्हांखे यादि न हूंदो शायदि, तव्हांजी उमिरि नंढी आहे पर कद थोरो डिघो थी वियो आहे तव्हांजो, त हिकु दौर में फिल्म आई हुई सड़क फिल्म में महेश भट्ट जहिड़ो मुंझल हिदायतकार डायरेक्टर आहिनि, तमामु सुठी फिल्मूं ठाहियूं, जेको पूजा भट्ट आलिया भट्ट जो ग़ालिबन पीउ आहे। उन फिल्म ठाही सड़क, सजदत हुयो हुनमें, पूजा भट्ट बि हुई, ज़ाहिरा पूजा भट्ट हूंदी हुनमें, ज़ाहिरा हुनजी धीउ आहे त उन कास्ट करणो आहे। उनमें हुननि उन दौर जो मशहूर गीत हुयो मुसरत नज़ीर जो, उन्हनि जी कॉपी चोरी धुन विधी, तमामु मशहूर गीत हुयो, चले तो कट ही जाएगा सफर आहिस्ता आहिस्ता हम उसके पास जाते थे मगर आहिस्ता 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 बजाया न, मतलब जो गाने जा बोल हुया जी, इहो मशहूर कलाम वरी कुमार सानू खां ॻाल्हायो वियो सड़क फिल्म में। तुम्हें अपना बनाने की कसम खाई है साईं, जेकॾहिं इजाज़त हुजे त मां ऐं थोरो हथ भेण न, मतलब तव्हां अजीब ॻाल्हि कयो, हिकिड़ो संजीदा प्रोग्राम तो हले, तव्हां ॿ हथ ॾेखारींदो, जेकॾहिं एतिरो तव्हांखे शौक़ु आहे त पोइ हो जमाल में मोकिलियां खे न, आमिर शाह खे हटाए तव्हांखे मोकिलियो हुन न, त आवाज़ एॾो सुठो आहे जो दिलि चए पई मां नचां। असल में मतलब बाक़ी ॻाल्हि थो कयां, हिकिड़ो तजियो थो कयां, कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक थो वॼाए, ऐं इंडिया जो कलाम त चवां तूं चपड़ी यकतार वारी धुन वॼाई त मां बाजो न, मतलब सम्झ में नथो अचे तोखे न्यूज़ जे लाइ के ऑडिशन तो जी वठी सुठो न ॻायो, उन्हनि जो बाजो फाटल हो, त मां संजीदा प्रोग्राम तो तूं हुन में वेही करे म्यूज़िक वॼाए तो वापसि सर उहो बि सिंधी म्यूज़िक तो वॼाए इंडिया जी गाने ते, तोखे के ऑडिशन लाइ के तोखे ओके कयो? तव्हां पाण ई ऑडिशन। अच्छा ठीकु आहे, छॾियो हिन ॻाल्हि खे वट एवर, त ऐं इहा ॻाल्हि जेका त दुनिया मकाफ़ाती अमल आहे ऐं चोरी थींदी रहंदी आहे। हाणे असांजा जेके शाइर आहिनि या कंपोज़र आहिनि, ईअं न त को कोन आहिनि दुनिया में, आहिनि। गुलाम अली समो आहे, हाणे ताज़ो हुनजो हिकिड़ो गीत आयो पर हुन में को ख़ासि मज़ो कोन आयो, अलाए छो छाजे करे। पोइ सर जंग में सुर हुयुसि, मतलब अजीब ॻाल्हि त राग जो जंग सां कहिड़ो ताल्लुक? सर हो जगह लोॾींदो आहे राग में, त पोइ त मतलब हाणे इंतकामी कार्रवाई ते लही आया आहिनि असांजे शाइर ऐं गुलूकार, हिनखे ईअं चई सघिजे थो त हाणे इंडिया खां इंतकाम वठी रहिया। सर उहो कॉलर लाइन ते मौजूदु आहे। जी अस्सलाम वालेकुम। हेलो साईं, अस्सलाम वालेकुम। सर तव्हांजो नालो सर? साईं गानो ॿुधणो आहे साईं, गानो
जी केर केर फलूसरो खान फुलेली मां आपा फलूसरो खान फुले जी फलूसरा साहब तव्हां वली राज साहब को छा पुछण पसंद कंदा फलूसरा साहब ही न्यूज़ चैनल आहे ही प्रोग्राम पियो हले ऐं तव्हां इन जे लाइ गाने ॿुधण जे लाइ कशिश टीवी थी ॻाल्हि रिकॉर्डिंग न आहे फलूसरा साहब महिरबानी ही लाइव प्रोग्राम आहे महिरबानी तव्हां कॉल कई महिरबानी साईं गुलाम हुसैन उमराणी जो गानो ॿुधायो साईं मुंहिंजा कोई दोस्त बि आहिनि साईं उमराणी जो अदा न थींदो आहे हिते वलीराज साहब पाण ई लिखंदो आहे पाण ई जवाब ॾींदो आहे पाण ॻाईंदो आहे ॿिए कंहिंजो गानो न हलंदो महिरबानी तव्हांजी कॉल करण जी महिरबानी सर मुझे नंबर लगी हो अजीब मंतक हुजे थी तो मतलब आऊं वेठो आहियां हिते त सुठो लॻंदो था त ऐं उमराणी जा कलाम पीसीआर में केरु वेठो आहे सर मूंखे त ख़बर न आहे मूंखे अंदर ई न छॾींदा न मतलब अजीब मंतक आऊं को सुठो लॻंदो संजीदा प्रोग्राम में वेही करे ऐं आऊं वेही करे चवां त मजबूर आहे आशिक मजबूर आहे भली केॾो बि कंधार हुजे ऐं सूअ जो सवाल हूंदो सनम जो गुलाम हूंदो भली को भोतार हुजे इहो भोतार की कल्चर हाणे न हूंदो भाई त अजीब ॻाल्हि था कयो कहिड़ियूं ॻाल्हियूं ते अची थी वञे कहिड़ो नंबर था स्क्रीन ते मुंहिंजी ग़लती न आहे सर न तोखे त आऊं तोखे मां ॾिसां तो स्टूडियो खां ॿाहिरि निकिर आऊं प्रोग्राम कॉल कंदो या सॉरी के ॿिए खे ॾिसी सॉरी सर मुंहिंजी ग़लती न आहे सर मां बसि नाज़रीन इन सां गॾु जो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो जेकॾहिं हिन प्रोग्राम में मां रहियमि त मथे हफ़्ते मां ज़रूरु ईंदुसि तेसि ताईं ॾींदा इजाज़त मुंहिंजे लाइ दुआ कमज़ोर घुरंदा ओके अल्लाह हाफ़िज़ पर हीउ भाउ कहिड़े विहारे हुयो छो मुंहिंजी नौकिरी जे पुणिया पिया यार कई ॻाल्हि मिलाई ऐं नाज़रीन अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो इहो ज़रूरु ॿुधाइजो जेकॾहिं अव्हां न बि ॿुधायो त असांखे ख़बर पइजी वेंदी कीअं SMS करे ॿुधाईंदा आहिनि खुर्शीद अहमद शाह वफ़ाक़ी हुकूमत PIA खां पोइ वापडा ख़िलाफ़ निजकारियुनि जा वापडा जी निजकारीअ ख़िलाफ़ सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त PIA जा मुलाज़िम पंहिंजा मुतालबा मूंखे ॿुधाइनि मां वॾे वज़ीर आज़म ताईं पुॼाईंदसि वॾे वज़ीर आज़म आगाह कंदसि हा सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त PIA जा मुलाज़िम पंहिंजा मुतालबा मूंखे ॾसनि मां वज़ीर आला खे आगाह कंदसि वज़ीर आला खे आला ई आहे न वज़ीर आज़म काॾे वज़ीर आला काॾे यार सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त PIA जा मुलाज़िम पंहिंजा मुतालबा मूंखे ॿुधाइनि मां वज़ीर आज़म खे आज़म हो न हाणे सही चयो